अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभानअल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला बल तुसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबका। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। सुभानअल्लाह। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उर्बिन व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। सुभानअल्लाह। मौजूद सामिन हज़रात आशिक़ान मुस्तफ़ा ग़ुलामान मुस्तफ़ा मामा जे साम्हूं तक़रीर करण जे लाइ नया बीठो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मदी लिस्ट में नालो लिखाईंदमि, हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदमि, नालो ॻणाइणो आहे। बस मां इहो ई अर्ज़ु रखंदमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां दिल वारे बर्तन खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। उन दिल वारे बर्तन खे भरणु सरकार मदीना शहनशाह मदीना जो कमु आहे। इहो बि मां अर्ज़ु रखंदमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां ख़ाली झोलनि खे सिधो रखणु असांजे तव्हांजो कमु आहे। उन ख़ाली झोलनि खे भरणु असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु आहे। अल्हम्दुलिल्लाह अवां सभु सचे अक़ीदे सची मोहब्बत वारा आहियो। हिते चवण जी ज़रूरत ई नाहे ऐं असांजे तव्हां वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में कंहिंजो रुख काॾे आहे, कंहिंजो रुख काॾे आहे। असांजे तव्हांजो रुख काॾे आहे। बावाज़े बुलंद बावाज़े बुलंद इहो असांजे तव्हांजो कमाल नाहे। इहो इश्क ऐं मोहब्बत असांजे सीननि में दिलनि में कंहिं पैदा कई आहे, कंहिं पैदा कई आहे। सभु समझदार आहियो। मुल्ला चवंदो त मां पैदा कई आहे, मौलवी चवंदो त ॿियो नंबर मां पैदा कई आहे। मां उन्हनि खे पहिरियों इहो चवंदुमि तूं पंहिंजे इश्क में पंहिंजी दिलि में इश्क नबी पैदा कर। तूं पाण ठलो ऐं ख़ाली आहे। इश्क रसूल सीनन में दिलन में पैदा कंदो आहे त पीरो कामिल पैदा कंदो।
बेशक सुभान अल्लाह सुभान। वक्त जो मुल्ला मौलवी केतिरो भी ज़ोर लगाए त असर थींदो आहे त अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी निगाह नज़र सां असर थींदो आहे। त तॾहिं त मां चवंदो आहियां न असां तव्हां नज़रुनि निगाहुनि जा ख़रीद थियल आहे। नज़रुनि ऐं निगाहुनि जा ख़रीद थियल आहे। त इहो कमाल के मुल्ला मौलवी में न आहे हूंदो जो नज़र सां ख़रीद करे सघे। तकरीर करे करे मथो हणी हणी थकी पवंदो आहे, पर जॾहिं अल्लाह जो कामिल अकमल वली अल्लाह जो कामिल अकमल वली जॾहिं कंहिं मैदान में ईंदो आहे या कंहिं बाज़ार खां उनजो गुज़र थींदो आहे त हीअं रस्ते खां गुज़रंदो आहे, जॾहिं निगाह नज़र गुनाहगार ते पहुचंदी आहे, उन नज़र पहुचण सां उहो गुनाहगार ख़रीद थी बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो अल्लाह ताला कमाल रखियो आहे त हिन दौर में असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे में रखियो आहे। इहो आहे न आहे मुतफ़िक़ आहियो। इहो कमाल अल्लाह ताला हिन दौर में नज़र सां गुनाहगार खे ख़रीद करण वारो रखियो आहे त मुर्शिद हुसैन में रखियो आहे। त असां दुनिया जा दरवाज़ा वॼाए ॾिठासीं, खड़काए ॾिठासीं, गौर सां ॾिठासीं, पर मुहम्मदी रंग सचो रंग सच्ची मोहब्बत सरकार जी सच्ची तड़प असां तव्हांखे नज़र आई त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे मां नज़र आई। ईअं आहे असां हुसैन खे आज़माइण जी ज़रूरत ई न आहे, छो असांजे कामिल मुर्शिद जी हर अदा निराली आहे। उथण निरालो सुभान अल्लाह, वेहण निरालो, निगाहूं जॾहिं फेराईंदा सुभान अल्लाह, ॾिसण बि निरालो, रफ़्तार बि निराली त गुफ़्तार बि निराली। असां तमाम वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो हिन दौर में अल्लाह जा कामिल अकमल वली त आहिनि पर आले रसूल औलाद अली बि आहिनि। तॾहिं त मां फ़ख्र सां हीअ ॻाल्हि कंदो आहियां त दुनिया वारो तव्हां त अंधा आहियो, तव्हांखे अल्लाह तबारक व तआला उहो अखियूं ई नाहिनि ॾिनियूं जो अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली खे सुञाणे सघो त मुर्शिद हुसैन कंबर वारे खे सुञातो आहे त हिननि सचन सुन्ननि जेके सच्चे नारे हण वारा ऐं सच्चे अक़ीदे वारा अल्हम्दुलिल्लाह उहे आहिनि। त हिन दौर में हिकु ई जमात मूंखे नज़र ते जो हुसैनी जमात, छो जो असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद तोड़ींदा न आहिनि, जोड़ींदा आहिनि। सरकार सां बि असांखे जोड़े छॾे थो, सरकार जे अहिड़ो जोड़े छॾियो अथऊं जो कंहिं मुल्ला मौलवी खे ताक़त ई न आहे जो असांजे दिलि वारे कनेक्शन खे सरकार जे अहल बैत खां कटे सघे, ऐं वरी सरकार जे साहबा सां बि असांखे जोड़े छॾे, ऐं औलियाए कामिलीन सालिहीन सादिकीन सां बि असांखे जोड़े छॾे थो। उहो कामिल अकमल मुर्शिद आहे, तोड़ींदो न आहे, जोड़ींदो आहे, खसींदो न आहे, ॾींदो आहे, मुहम्मदी वंड असां तव्हांखे ॾेई छॾियो। ज़िक्र करे चओ अल्लाह इश्क सां मोहब्बत सां हथन खे लहरायो अॼु, हथन खे परचम बणायो अॼु। अल्लाह
जंहिंजे कल्ब ते दिल ते पंहिंजे कामिला अकमल मुर्शिद जी आंगुर लॻल वो दिल सां मोहब्बत सां ज़बान सां वलवले सां चए अल्लाह अल्लाह सब तारीफ़ अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ हो मालिक आहे। अल्लाह ही माबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथां। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतूं अज़मतूं अता फरमाए इन दुनिया जे तख़्ते ते मबूस फरमायो आहे। सरकार जे सबके ईमान मिलियो न ईमान सरकार जे सबके ईमान मिलियो सरकार जे सबके रहमान मिलियो सरकार जे सबके रमदान मिलियो सरकार जे सबके अल्लाह ताला हिन उम्मत ते तमाम करम तमाम मेहरबानी फरमायूं सब सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके सब मेहरबानी करम सरकार जे सदके अल्लाह ताला फरमाए तो कद अफलह मन तज़क्का कद अफलह मन तज़क्का अल्लाह ताला जी हिक अहिड़ी नेमत आहे जंहिंजी तलाश अल्लाह ताला जी हिक अहिड़ी नेमत आहे जंहिंजी तलाश हर हिक खे हूंदी आहे जंहिंजी तलाश हर हिक खे हूंदी आहे उन नेमत जो नालो आहे कामयाबी उन नेमत जो नालो आहे कामयाबी कोई मालदार थियण खे कामयाबी समझे थो हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे नज़रियो कोई मालदार थियण खे कामयाबी समझे थो कंहिंजे नज़दीक तख्तो ताज जो मालिक हुजण कामयाबी आहे कंहिंजे नज़दीक तख्तो ताज जो मालिक हुजण कामयाबी आहे कोई समझे थो त वॾे उहिदे ते पहुचण कामयाबी आहे जेकॾहिं ज़रा सोचो जेकॾहिं मालदार हुजण कामयाबी हुजे त कारून वॾो कामयाब हुजे छो जो वो वॾो मालदार हुयो जेकॾहिं तख्तो ताज जो मालिक हुजण जेकॾहिं तख्तो ताज जो मालिक हुजण कामयाबी हुजे त नमरूद वॾो कामयाब हुजे छो जो वो रूए ज़मीन जो बादशाह जेकॾहिं वॾे उहिदे ते पहुचण कामयाबी हुजे त यज़ीद पलीद मलून कामयाब हुजे छो जो वो वॾो उहिदेदार बणिजी वियो छो जो वॾो उहिदेदार बणिजी वेठो पर इन्हनि सभिनी ते हमेशा सदिन खां लानत वसंदी रही मालूम थियो त कामयाबी का बि शइ आहे
कामयाबी का ॿी शइ आहे जंहिंखे अल्लाह ताला कामयाबी फरमाए उहा हकीकी कामयाबी आहे जंहिंखे अल्लाह ताला कामयाबी फरमाए उहा हकीकी कामयाबी आहे जंहिंखे अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में हिन तरह बयान फरमायो तो अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए कद अफलह मन तज़क्का तहकीक वो कामयाब थियो वो मुराद के पहुतो जय पंहिंजे दिल जो तज़कियो कद अफलह मन तज़क्का तहकीक वो कामयाब थियो वो मुराद के पहुतो जय पंहिंजे दिल जो तज़कियो कयो जय पंहिंजी दिल के पाक वज़कर रस्म रब्बिही फसल्ला अॻिते अल्लाह ताला फरमाए थो जंहिं पंहिंजे रब जो नालो वठी जंहिं पंहिंजे रब जो नालो वठी जंहिं पंहिंजे रब जो ज़िक्र करे नमाज अदा कई अॻिते अल्लाह ताला फरमाए थो बल तुसिरूनल हयात दुनिया वल आखिरतु खैरु व अबका अल्लाह ताला फरमाए थो बल्कि दुनिया जी हयाती दुनिया जी जिंदगी फानी आहे बल्कि दुनिया जी हयाती फानी आहे ऐं आखिरत बेहतर आहे ऐं आखिरत बेहतर आहे ऐं बाक़ी रहण वारी बका वारी आहे इन आयत करीमा में अल्लाह ताला हकीकी कामयाबी जो ॾस ॾेई रहियो आहे चार ज़िक्र हिन आयत करीमा में अल्लाह ताला हकीकी कामयाबी जो ॾस ॾेई रहियो आहे हर इंसान कामयाबी की तलाश करे रहियो आहे हर इंसान चाहे थो न मां कामयाब थियां मूंखे कामयाबी मिले चार्ज कयूं हर इंसान कामयाबी की तलाश करे रहियो आहे पर अल्लाह ताला फरमायो हकीकी कामयाबी चार्ज कयूं पर अल्लाह ताला फरमायो हकीकी कामयाबी दुनिया और आखिरत जी कामयाबी उन मोमिन खे ई हासिल थींदी जेको मोमिन पंहिंजी दिल खे बुरे अक़ीदे खां पाक कंदो जेको पंहिंजी दिल खे बुरे तसव्वुर बुरे इरादे खां बुरी सोबत खां पाक कंदो ऐं जेको पंहिंजी दिल खे हर बुराई खां जेको पंहिंजी दिल खे हर बुराई खां पाक करे पंहिंजी दिल में अल्लाह जो ज़िक्र कंदो रहंदो ऐं सरकार जी मोहब्बत सां पंहिंजी दिल खे पाकीज़ा ऐं जेका नमाज सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सेखारी आहे ऐं जेका नमाज सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सेखारी आहे उन मुताबिक़ सही नमाज अदा कंदो रहंदो त उहो मोमिनी कामयाब थींदो उन मोमिन खे ई दुनिया और आखिरत में हकीकी कामयाबी मिलंदी हकीकी कामयाबी हासिल थींदी पाकाई टिन क़िस्मनि जी आहे वहबी पाकाई कसबी पाकाई अताई पाकाई अर्ज़ कयूं पाकाई टिन क़िस्मनि जी आहे वहबी पाकाई कसबी पाकाई अताई पाकाई वहबी पाकाई ॼमंदे ई जाम हुजण वहबी पाकाई ॼमंदे ई जाम हुजण जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जी विलादत थी त जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जी विलादत थी त मौला अली मुश्किल कुशा पंहिंजूं अखियूं मुबारक न पिया खोलनि जॾहिं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम मौला अली मुश्किल कुशा जे मथां आया
त मौला अली मुश्किल कुशा पंहिंजूं अखियूं मुबारक सरकार जे पंहिंजी अखियूं मुबारक खोले सरकार जे चेहरे अनवर जी ज़ियारत करे। मौला अली के अल्लाह ताला ॼमंदी जाम बनायो आहे। इहा आहे वहबी पाकाई, इहा आहे वहबी पाकाई। नंबर 2 कसबी पाकाई। कसबी पाकाई उनखे चइबो आहे जेका पंहिंजे कम ते मौक़ूफ़ हुजे, जेका पंहिंजे कम ते मौक़ूफ़ हुजे, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे फरमान ते अमल कंदो रहे, पाण खे हर बुराई खां बचाए, हमेशा नेकी में नेकी कंदो रहियो, हमेशा नेकी में नेकी कंदो रहियो। इहा आहे कसबी पाकाई। ऐं नंबर 3 अताई पाकाई। अताई पाकाई उहा आहे जेका कंहिं कामिल जी नज़र सां चार्ज कम अताई पाकाई उहा आहे जेका कंहिं कामिल जी नज़र सां अता थे। जॾहिं पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद जी नज़रे करम थींदी आहे त दिल पाकीज़ बणिजी वेंदी आहे। जॾहिं पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़रे करम थींदी आहे दिल पाकीज़ बणिजी वेंदी आहे। दिल में अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी मोहब्बत जो नूर पैदा थी वेंदा। दिल में अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी मोहब्बत जो नूर पैदा थींदो आहे। पोइ पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी नज़र सां उन मोमिन खे दुनिया ऐं आख़िरत जी हक़ीक़ी कामयाबी हासिल थींदी आहे। सुभान अल्लाह। इहा आहे अताई पाकाई। इहा आहे अताई पाकाई। दिल पूरे बदन जो पूरे जिस्म जो बादशाह। दिल पूरे बदन जो बादशाह। जेकॾहिं दिल सही आहे सॼो बदन पूरो बदन सॼो बदन सही आहे। जेकॾहिं दिल सही आहे त सॼो जिस्म सही आहे, सॼो बदन सही आहे। जेकॾहिं दिल मुर्दा आहे त सारो बदन मुर्दा। जहिड़ी तरह को आशिक़ तो फरमाए, जड़ी तरह को आशिक़ तो फरमाए जिंदगी जिंदा दिली का नाम है, जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल खाक जिया करते। आशिक़ शाह फरमायो जिंदगी जिंदा दिली जो नाम आहे, मुर्दा दिल खाक जियन। मुर्दा दिल उहे ॼण मोल। दिल जी सफ़ाई, दिल जी सफ़ाई, दिल जी सफ़ाई दिल खे ज़िंदा करणु, दिल जी सफ़ाई दिल खे ज़िंदा करणु आहे। पाक दिल वारा, पाक दिल वारा, अहले ज़िक्र वारा चार्ज कम दिल जी सफ़ाई दिल खे ज़िंदा करणु आहे। पाक दिल वारा, अहले ज़िक्र वारा मौत खां बाद भी ज़िंदा हूंदा। पाक दिल वारा, अहले ज़िक्र वारा मौत खां बाद भी ज़िंदा हूंदा। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो बल अहयाउ वला किल्ला तशउरून। मोमिन शहादत खां बाद भी जिंदा आहिनि। मोमिन शहादत खां बाद भी जिंदा आहिनि। छोजो उहो मोमिन पाक दिल वारो आहे, अहले ज़िक्र वारो आहे। छोजो मोमिन उहो पाक दिल वारो आहे। गंदी दिल वारो मुर्दा जे ऐं गंदी दिल वारो मुर्दा जे मिसल आहे। गंदी दिल वारो मोल जे मिसल आहे। गंदी दिल वारो मुर्दा जे मिसल आहे। अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो अमवातुन गैर अहयाइन, अमवातुन गैर अहयाइन। जिंदा जरा गौर कजो, अल्लाह ताला फरमाए थो जिंदा काफिर मुर्दा वांगुरु आहिनि। जिंदा काफिर मुर्दा वांगुरु आहिनि, जिंदा न आहिनि।
अल्लाह ताला फरमाए तो इन्नका इन्नका ला तुस्मिउल मौता, इन्नका ला तुस्मिउल मौता, अवा उन्हनि मुर्दा दिल काफिरन, अवा उन्हनि मुर्दा दिल काफिरन खे अल्लाह जो कलाम नथा ॿुधाए सघो, अवा उन्हनि मुर्दा दिल काफिरन खे अल्लाह जो कलाम नथा ॿुधाए सघो, छो जो उन जूं दिलियूं मोल आहिनि। गंदी दिल, गंदी दिल जी सफ़ाई, गंदी दिल जी सफ़ाई ॿिनि शयुनि सां थींदी आहे। गंदी दिल जी सफ़ाई ॿिनि शयुनि सां थींदी आहे। इबादतो रियाज़त सां, नंबर 1 इबादतो रियाज़त सां, या कंहिं कामिल जी नज़रे करम सां। चार्ज कम गंदी गंदी दिल जी सफ़ाई ॿिनि शयुनि सां थींदी आहे। इबादतो रियाज़त सां या कंहिं कामिल जी नज़रे करम सां, निगाहे करम सां। गंदी दिल जी सफ़ाई इबादत सां, इबादत सां, इबादत सां, इबादतुन सां दिल जी सफ़ाई आहिस्ता आहिस्ता थींदी आहे। चार्ज कम दिल जी सफ़ाई इबादत सां आहिस्ता आहिस्ता थींदी आहे। मगर 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 कंहिं कामिल जी निगाहे करम सां, हिक नज़र सां ई दिल साफ़ पाक बणिजी वेंदी। इहा आहे न इबादत सां दिल आहिस्ता आहिस्ता साफ़ थींदी आहे। मगर कंहिं कामिल अकमल अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र सां, हिक नज़र सां ई दिल साफ़ पाक बणिजी वेंदी। जॾहिं मुर्शिद कामिल निगाह जो फेरींदो, हिकदम निगाह फेरण सां गुनाहगार जूं तक़दीरां बदला छॾींदा। इहा आहे न चार्ज कम दिल जी सफ़ाई इबादत सां आहिस्ता आहिस्ता थींदी आहे। मगर मुर्शिद कामिल जी हिक ई नज़र सां दिल पाक साफ़ बणिजी वेंदो। जहिड़ी तरह गंदी ज़मीन, जहिड़ी तरह गंदी ज़मीन ॿिनि शयुनि सां पाक थींदी आहे। जहिड़ी तरह गंदी ज़मीन ॿिनि शयुनि सां पाक थींदी आहे। नंबर 1 पाणी जे धोअण सां, गंदी ज़मीन ॿिनि शयुनि सां पाक थींदी आहे। नंबर 1 पाणी जे धोअण सां, सिज जी रोशनाई, सिज जी रोशनी सां। अहिड़ी तरह असांजी दिल, अहिड़ी तरह असांजी दिल या इबादतुनि जे पाणी सां पाक थींदी आहे, या कंहिं कामिल अकमल जी नूरानी नज़र सां पाक थींदी आहे। बेशक सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ये ॿई शयूं असां सुननि में आहिनि। जॾहिं मुर्शिद कामिल निगाह जो फेराईंदो आहे, निगाह फेराइण सां गुनाहगार जी तक़दीर बदिलजी वेंदी आहे, तक़दीरूं बदिलजी वेंदियूं आहिनि। जॾहिं मुर्शिद कामिल नज़र जो कंदो आहे, उन गुनाहगार में मुहम्मदी रंग अची इहा आहे न उन गुनाहगार में ॾाढ़ी, पटको, नमाज, हर नेकी मुर्शिद कामिल जी नज़र सां अची वेंदी। अल्लाह चार्ज कम चार्ज कम असांजी दिल या त इबादतुनि जे पाणी सां पाक थींदी, या कंहिं कामिल अकमल जी नूरानी नज़र सां पाक थींदी। जहिड़ी तरह अल्लाह ताला फरमातो कद अफलह मन तज़क्का, तहक़ीक़ वो कामयाब थियो जंहिं पंहिंजे दिल जो तज़कियो। सरकार जो फरमान आहे, सरकार फरमाइनि था
सरकार जी हदीसा अन अनस इब्न मालिक काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शैतान वादिउन खुतमुहु अला कल्ब इब्न आदम फइन ज़करल्लाह खनस व इन नसियल तकम कल्बुहु फज़ालिकल वस्वासुल खन्नास। रिवायत है अनस बिन मालिक का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो शैतान आदम अलैहिस्सलाम जी दिल में विसवसा पैदा कंदो आहे। सरकार फरमायो शैतान आदम अलैहिस्सलाम जी औलाद जी दिल में विसवसा पैदा कंदो आहे। जॾहिं मोमिन सरकार फरमाता जॾहिं मोमिन अल्लाह जो जिक्र कंदो आहे, जॾहिं मोमिन अल्लाह जो जिक्र कंदो आहे त शैतान भॼी वेंदो। जॾहिं मोमिन सरकार फरमाता जॾहिं मोमिन अल्लाह जे जिक्र खां गाफ़िल थींदो आहे त शैतान उन जी दिल में दाख़िल थींदो आहे ऐं उन जी दिल में विसवसा पैदा कंदो आहे। सरकार फरमायो इहो शैतान विसवसा विझण वारो खन्नास बदबख्त। सरकार छा फरमायो हुते जॾहिं शैतान दिल में विसवसा पैदा करे त पोइ तूं छा कर। मुर्शिद कामिल कहिड़ो सबक सेखारियो आहे? आवाज़ बुलंद फ़इन ज़करल्लाह। सरकार छा फरमायो? जॾहिं शैतान जो हमलो थियो त पोइ तूं छा कर? जे कामिल अकमल जेको सबक ॾिनो आहे उन विर्द खे जारी कर। अल्लाह आवाज़ बुलंद इश्क सां मोहब्बत सां अल्लाह जॾहिं सरकार फरमायो जॾहिं तूं फ़ाइन ज़करल्लाह जॾहिं अल्लाह जे विर्द खे अल्लाह जे नाले खे इन विर्द खे जारी कंदे त शैतान मलून भॼी वेंदो। चओ अल्लाह अल्लाह यानी बाने जी दिल यानी बाने जी दिल अल्लाह जे जिक्र सां पाक थींदी आहे। जेको मुर्शिद कामिल सबक ॾींदो। मुर्शिद कामिल कहिड़ो सबक ॾिनो आहे? कहिड़ो सबक ॾिनो आहे? कहिड़ो सबक? पाण करीम फरमाईंदा आहिनि, मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि हथ हुजे कमकार में दिल हुजे परवरदिगार में। काथे भी हुजे घर में हुजे आवाज़ बुलंद चओ अल्लाह। मुर्शिद करीम छा फरमाईंदा आहिनि? घर में हुजे अल्लाह, मस्जिद में हुजे अल्लाह, सुम्हंदे भी कर अल्लाह, उथंदे भी कर अल्लाह। अल्लाह यानी बाने जी दिल अल्लाह जे जिक्र सां पाक थींदी आहे। अल्लाह जे जिक्र करण सां बानो अल्लाह जे जिक्र करण सां बानो हर विसवसे खां बची वेंदो आहे। यानी अल्लाह जे जिक्र सरकार छा फरमायो? अल्लाह जे जिक्र करण सां बानो हर विसवसे खां बची वेंदो आहे। पोइ उन मोमिन खे हक़ीक़ी कामयाबी हासिल थींदी आहे। पोइ उन मोमिन खे हक़ीक़ी कामयाबी हासिल थींदी आहे। सरकार जो ॿियो फरमाना सरकार फरमाइनि था अन अब्दुल्लाह अन रजुलन क़ाल या रसूलल्लाह इन शराइ अल इस्लाम कद कुसरत अलैया फअख़बरनी बिशैइन अतशब्बत बिही क़ाल ला यज़ाल लिसानुक रतबन मिन ज़िक्रिल्लाह। सरकार जी हदीस
रिवायत है अब्दुल्लाह का एक शख्स अर्ज कियो सरकार की खिदमत में एक शख्स अर्ज कियो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जे एहजामन अदा करण का बाद मुखे का एड़ी शय बुधायो जै के मां हमेशा अदा कंदो रहा। सरकार फरमायो तुझी दिल ज़बान हर वक्त सरकार फरमायो तुझी दिल ज़बान हर वक्त जिक्र इलाही सां तर रहण घुर्जे। जो मुर्शिद करीम सबक ॾींदा आहिनि सरकार पंहिंजे ग़ुलाम खे इहो ई सबक ॾेई रहिया सरकार फरमाए रहिया आहिनि मुंहिंजा प्यारा ग़ुलाम काथे बि हुज अल्लाह हो अल्लाह हो घर में हुज अल्लाह हो बाजार में हुज अल्लाह हो मस्जिद में हुज अल्लाह हो सुम्हंदे भी कर अल्लाह हो उथंदे भी कर अल्लाह हो अल्लाह अल्लाह यानी सरकार फरमायो तुझी दिल जो तज़कियो कद अफ़लह मन तज़क्का यानी सरकार फरमायो तुझी दिल जो तज़कियो तॾहिं थींदो जॾहिं तुझी दिल ज़बान अल्लाह जे ज़िक्र सां मशगूल रहे। तो सरकार जो बो फरमाना हदीसा सरकार फरमा अन अबी मूसा काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु मसलुल हज वल मय्यित रिवायत आए अबू मूसा का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमाया साहब बयान करे तो सरकार फरमायो पंहिंजे रब जो जिक्र करण वारो मोमिन सरकार फरमायो पंहिंजे रब जो जिक्र करण वारो मोमिन ज़िंदह जे मिसाल सरकार शाह फरमाए पंहिंजे रब जे जिक्र करण वारो मोमिन ज़िंदह जे मिसाल आहे। अॻिते सरकार फरमाइनि था ऐं पंहिंजे रब जो जिक्र न करण वारो शख़्स मुर्द जे मिसाल आहे। यानी जेको मोमिन सरकार फरमाए जेको मोमिन पंहिंजे रब जो जिक्र कंदो रहे थो उनजी दिल अल्लाह जे जिक्र करण सां ज़िंदा थींदी आहे ऐं अल्लाह जे जिक्र सां उन मोमिन जो दिल जो तज़कियो थींदो रहे उन मोमिन जो अल्लाह जे जिक्र करण सां सरकार फरमायो उन मोमिन जे दिल जो तज़कियो थींदो रहे थो उन मोमिन बहाने खे हक़ीक़ी कामयाबी हासिल थींदी आहे उन मोमिन खे हक़ीक़ी कामयाबी हासिल थींदी आहे। कद अफ़लह मन तज़क्का ऐं सरकार जी भी हदीसा सरकार फरमाइनि था अन अनसन अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मन ज़करल्लाह फफ़ादत ऐनाहु मिन ख़शियतिन हत्ता युसीबल अर्द मिन दुमूइ लम युअज़्ज़ब यौमल क़ियामह। तो रिवायत आए हजरत अनस खान बयान करे थो हजरत अनस बयान करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जै शख्स सरकार फरमायो जै शख्स अल्लाह जो जिक्र कयो ऐं अल्लाह जे खौफ खां उन जी अखियुनि मां ॻोढ़ा वही ज़मीन ते किरिया त अल्लाह जे खौफ खां जंहिं शख्स अल्लाह जो जिक्र करे अल्लाह जे खौफ खां उन जी अखियुनि ओड़ा वही जमीन ते किरिया त उनखे क़यामत जे ॾींहुं अज़ाब न ॾिनो वेंदो उनखे क़यामत जे ॾींहुं अज़ाब न ॾिनो वेंदो। यानी उन मोमिन जे दिल जो तज़कियो तॾहिं थींदो जॾहिं मोमिन खौफ़ खुदा में रोई अल्लाह खे राज़ी कंदो पर उहो मोमिन दुनिया में भी कामयाब आहे त उहो मोमिन आख़िरत में भी कामयाब हूंदो उहो मोमिन आख़िरत में भी कामयाब हूंदो। इहो करम तॾहिं थींदो आहे इहो करम थींदो आहे त मुर्शिद कामिल खां थींदो दिल नरम
दिल नरम तने थी दिया न दिल के नरम करण वारो पीर कामिल हो ये आहे ना अल्हम्दुलिल्लाह असां बेपीरा नहीं असां कामिल पीर मुर्शिद वारा बेशक कामिल मुर्शिद वारा सो वो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे अल्लाह जा कामिल अकमल वली ता है पीर तोखे गली गली में मिलंदो अगर पीर जी तलाश कंदे ना को तावीज़ी मुल्ला पीर घिटी घिटी में तोखे मिलंदो पीर तोखे घिटी घिटी में गली गली में मिलंदो त जेको अल्लाह जो कामिल अकमल वली हुंदो आहे वो मुश्किल सां मिलंदो बेशक वो मुश्किल सां मिलंदो को घर को कावड़ जी निकरंदो मस्जिद में बैठो तावीज़ लिखण शुरू की चवंदा इहो भी पीर आहे हकीकत में इहो पीर नाहे मुर्शिद कामिल वो हुंदो आहे सरकार फरमाइन था इज़ा अल्लाह जो कामिल अकमल वली हुंदो आहे इज़ा रू ज़िक्र अल्लाह जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वली जे चेहरे ते नज़र पवंदी आहे न नज़र पवण सां अज़ खुद दिल मां अज़ खुद दिल मां ज़बान मां इहो आवाज़ जारी थींदो आहे अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह या मुर्शिद कामिल अल्लाह जो कामिल अकमल वली हुआ है काथे भी पहुंचे उन जे ऐलान जी जरूरत ना है हुंदी ते फरिश्ता ऐलान करे विदा फरिश्ता ऐलान करे विदा अल्लाह ताला फरिश्तन के फरमाइदो मुझो मकबूल बानो मुझो कामिल अकमल वली वने मथो बल्कि उन्होंने गुनाहगारन जी दिल में अल्लाह जा तरफा करम थींदो उन गुनाहगारन जी दिल में अल्लाह ताला पाण ख्याल विझंदो त मुझो मुकर्रब बंदो मुझो मकबूल बानो मुझो कामिल वली वने मथो कंबर वारो वने मथो ए दुनिया वारा तव्हां बि हुते पहुचो बाबा से बोलो तुझे प्यारे हो जो प्यारे भैया तो पता करो तुझे प्यारे हो जो प्यारे तुझे प्यारे हो जो प्यारे तुझे प्यारे हो जो प्यारे ए हुसैनी फकीर हो परेशान न थियो तो सोशल मीडिया ते वडो गंद हली रहियो आहे बकवासू हली रहियूं आहिनि माण्हू बकवासू करे उन्हनि खे छॾे ॾियो पर ॾींहों ॾींहुं अल्लाह ताला असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे जो शान खे बुलंदो बाला करे ॾींहों ॾींहुं असांजे मुर्शिद करीम जो शान अल्लाह ताला बुलंदो बाला करे इहा शइ इन्हनि खां बर्दाश्त नथी थिए वो पंहिंजी फितरत ते मजबूर आहिनि उहे पंहिंजी फितरत ते मजबूर आहिनि पर असांजो बि हिकु पको वाइदो छो जो निस्बत ई असांखे अल्लाह ताला अहिड़ी ॾिनी आहे कहिड़ो कामिल मुर्शिद ॾिनो आहे मुर्शिद हुसैनी निस्बत जेको हुसैनी हूंदो आहे असां हुसैनी आहियूं त असांजो जीअण बि पंहिंजे मुर्शिद हुसैन कंबर वारे जे लाइ आहे त असांजो मरण बि हिन दर ते आहे बेशक नज़र ते तुंहिंजी बकवास सां तुंहिंजे ग़लति ॻाल्हाइण सां बदबख्त असां हिन दर खे दरवाज़े खे न छॾींदा
असां हिन दरवाज़े खे न छॾींदासीं असांजो जीअण बि हिन कामिल अकमल मुर्शिद जे लाइ ऐं मरण बि हिन जे दर ते आहे बेशक इहो वाइदो आहे असांजो पक्को तूं भली बकवास कर पहिरियां तूं पंहिंजी माउ खां पुछी ॾिस पहिरियां तूं पंहिंजी माउ खां पुछी ॾिस बेशक बेशक सही बाबा है अली साईं भी कसवटी है ऐं अलीअ जा बछड़ा भी कसवटी आहे मौला अलीअ जा बछड़ा भी कसवटी आहे अलीअ जी मोहब्बत मौला अली सां मोहब्बत हरामी नाहे मौला अलीअ सां मोहब्बत कंदो आहे त हलाली कंदो आहे ऐं अलीअ जे बछड़नि सां मोहब्बत हरामी नाहे कंदो मोहब्बत कंदो आहे त हलाली कंदो ऐं सचो ईमान वारो कंदो अल्हम्दुलिल्लाह उहा मोहब्बत हिन दौर में अल्लाह तबारक व तआला नसीब फरमाई आहे त असांखे नसीब फरमाई जमात हुसैनी जमात बेशक मौला अली जे शान खे सम्झण जे लाइ हलाली हुजणु ज़रूरी आहे हलाली हुजणु ज़रूरी आहे पर जेको मौला अलीअ जो परचम उन जे बचड़े असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारो परचम में मोहम्मदी खयो आहे पर मां ईअं चवंदुमि त उनखे सम्झण जे लाइ बि हलाली हुजणु ज़रूरी आहे हलाली हुजणु ज़रूरी आहे अहल बैत सां मोहब्बत हरामी नाहे कंदो हरामी नाहे कंदो हरामी बुग़्ज़ रखंदो आहे अहल बैत सां मोहब्बत सरकार जो फरमान अहल बैत सां मोहब्बत कंदो आहे त हलाली मोहब्बत कंदो आहे अहल बैत सां मोहब्बत कंदो आहे त सचो ईमान वारो ई मोहब्बत कंदो आहे बेशक सरकार भी नूर आहे सरकार भी नूर आहे सरकार भी नूर आहे अम्मा सैयदा तैयबा अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा भी नूर आहे मौला अली भी नूर आहे इमाम हसन अल मुश्तबा भी नूर आहे इमाम हुसैन आली मकाम भी नूर आहे तमाम करबला वारा भी नूर आहे नूर आहे जो तमाम सैयद भी अहल बैत आले रसूल औलाद अली जेके क़यामत ताईं ईंदा रहंदा उहे सब नूर आहे जो नूर आहे तॾहिं त आला हज़रत फरमायो न आला हज़रत फरमायो न ॿियो नंबर मुल्ला मौलवी ॿुधो तेरी नस्ल पाक में है या रसूल अल्लाह अवां त नूर आहियो अवां जा अहल बैत नूर आहिनि पर या रसूल अल्लाह जंहिं अवां ऐं अवां जा अहल बैत नज़र फरमाइनि त उनखे बि नूर बणाइनि आहे न ईअं अचो मुर्शिद हुसैन कंबर वारे जे शान ते जॾहिं मुर्शिदन करीमन जी नज़र कंहिं गुनाहगार ते पवंदी आहे उन नज़र पवण सां गुनाहगार जी दिलि ख़रीद करे छॾींदा आहिनि जॾहिं निगाह नज़र उन गुनाहगार जी दिलि ते पवंदी आहे निगाह फेराइण सां निगाह करम करण सां उन गुनाहगार जी दिलि खे नूर बणाए छॾींदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजो त इहो अॻिते मदीनो भी नूर मदीने जी मिट्टी भी बस चऊं था नूर मदीने जी मिट्टी में भी शिफा है सैयदन अहल बैतन आले रसूल पर असांजो है अकीदो आहे मुल्ला दो नंबर मुल्ला तो सरकार जे अहल बैत खे नथो मञे इन गाल के तस्लीम करे तो मदीनो नूर आ मदीने जी मिट्टी में शिफा है पर तू अहल बैत तो के बुग़्ज़ अल्हम्दुलिल्लाह
असांजी सोच इहा आहे, असांजे नज़रियो इहा आहे, असांजो अक़ीदो इहो आहे त मदीनो भी नूर आहे ऐं मदीने जी मिट्टी में भी शफ़ा आहे, पर सरकार भी नूर आहिनि त सरकार जा तमाम अहल बैत अतहार भी नूर आहिनि। जहिड़ी तरह आला हज़रत फरमाए तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, या रसूल अल्लाह तू है ऐने नूर, या रसूल अल्लाह तेरा सब घराना नूर का। तुझो मथे जो सूर इहो पेट जो सूर कॾहिं न वेंदो, भले वञे या न वञे, भले वञे या न वञे, पर असांजी मोहब्बत असांजे दिल में, मां एतिरी मोहब्बत कंदो आहियां ॿिए सां, मुल्ला एतिराज़ कंदा त बाबा हे राफ़िज़िन खे सपोर्ट थो करे, राफ़िज़िन खे ताक़त थो ॾे, धूड़ आहे तुंहिंजे मुंहं में, तुंहिंजी अक़ीदे में, तुंहिंजी सोच में, मां ओतिरी मोहब्बत कंदो आहियां जेतिरी सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम पाण अहल बैत जी पारत फरमाया। सरकार हेतिरी मोहब्बत मुंहिंजे अहल बैत सां कयो। सरकार छा फरमायो? ॿिनि शयुनि खे नशर जो, हिकु अल्लाह जो कलाम क़ुरान मजीद ऐं ॿियो मुंहिंजा अहल बैत। अल्हम्दुलिल्लाह असांजे हिकु हथ में क़ुरान आहे त ऐं ॿिए हथ में सरकार जे अहल बैत जी पाक दामन आहे। सरकार पाण त करे हाणे त क़ुरान खे छॾियो न अहल बैत खे छॾियो। मुल्ला समझ न ॻाल्हि, समझे छो नथो? इहो बुग़्ज़ आहे, इहो तुंहिंजो मौला अली सां बुग़्ज़ आहे। उन दौर में भी, सरकार जे दौर में भी मुनाफिक हुआ, सरकार जे दौर में भी मुनाफिक हुआ, सहाबा कराम जे अंदर हुआ, सहाबा कराम जो अक़ीदो, सहाबा कराम फरमाइनि था ऐं सहाबा कराम जो मुतफ़िक़ अक़ीदो आहे त असां मुनाफिकनि खे मौला अली जे बुग़्ज़ सां सुञाणींदा हुआसीं। मुनाफिक सहाबा कराम ईंदा हुआ। लिबासुल मोमिनीन कुलूबिल काफिरीन, लिबास साहबन वारो, मोमिनन वारो, दिलियूं काफिरन वारो। एड़े लिबास ते अल्लाह जी भी लानत, अल्लाह जे रसूल जी भी लानत, एड़े फरिश्तन, एड़े लिबास ते अल्लाह जे फरिश्तन जी भी लानत। बेशक हिते भी हूंदे आया हूंदे, आया हूंदे, उन्हनि जो नज़रूं सिर्फ़ मूं में हूंदियूं आहिनि। काच गलती कढूं, तू छा गलती कढ? तू पाण गलती आहे, तू पाण गलती सां आयो आहे, तू पाण गलती सां आयो आहे। पंहिंजी मां खां पुछ, हैदर 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 बाज़ बोला जेको हथ नथो खणे छो भला? तव्हां में एतिरी मोहब्बत है, सुभान अल्लाह, तव्हां साह ई नथा खणो। इहा चइबो आहे न दम 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 अली 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 अली। वाह हुसैनी वाह, मुल्ला रोके दे, रोके देखा। ये असांजी मेहनत न आहे, ये अम्मा साईं जी नज़र आहे, या मौला अली जी नज़र आहे। जाथे वञूं था ख़ुदा जो कसम ये गूंज वजन थियो, ये आवाज़ बुलंद होते हैदर हैदर नज़र आता है, नज़र आ हिकिड़ा वरी अहिड़ा बि हूंदई जंहिंमें मौलवी जो वारिस हूंदो, उहो हथनि खे न खणंदा हूंदा, पता फलाणो मुंहिंजो दोस्त ॾिसे फलाणे मुफ्ती खे ॿुधाए, अरे मुफ्ती मौलवी जो नंबर जी असांखे परवाह न आहे, असांखे परवाह आहे त मौला अली जी परवाह आहे, असांखे परवाह आहे त पंहिंजे दिल पर नबी जी परवाह आहे। हैदर 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 वाह 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 सुनियो, प्यार है ना। हैदर 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 मन कुंत मौला, हैदर हैदर चौंदा हलो,
मन कुंत मौलाहु फअलीशुल मौला। सरकार ने क्या बोला, जिसका मैं मौला उसका आवाज बुलंद तो अली मौला, आवाज बुलंद तो। सरकार ने क्या बोला, जिसका मैं मौला उसका अली मौला। जो हैदर 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 मौला अली का जान मुला के 2 नंबर मुफ्ती की इहा गाल भी समझ में न आई आ। हुनके सिर्फ बाबा त हे राफ़िदी थिया, हे राफ़िदन की ताकत था दे। अरे मौला अली मुश्किल कुशा राफ़िद जी जान ना है। मौला अली मुश्किल कुशा राफ़िद जी जान ना है, खारिज जान ना है। मौला अली मुश्किल कुश। तमाम सहाबा कराम, सिद्दीक़ अकबर, फारूक आज़म, उस्मान ज़ुन्नूरैन, मौला अली मुश्किल कुशा सरकार जा तमाम सहाबा तमाम अहल बैत अतहार आहिन सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारन जा छो त मौला अली जी सीरत नमाज असां सुनन में आहे या हुनन में आहे? मूंखे ॿुधायो रोज़ो मौला अली जी सीरत आहे इहो असां सुनन में आहे न, त पोइ बाक़ी तूं दीवार छो खड़ी कई आहे? बाबा जेको हैदर हैदर करे थो उहो राफ़िदी थी वियो। अरे तुंहिंजे अबे ॾाॾे पर ॾाॾे खे बि ताक़त न आहे जो हैदर हैदर जो गूंजूं बंदि कराए सघे। तू पान बंद थी वे, तो जो घर बंद थी वेंदो। लेकिन आशिका हिते भी हैदर हैदर कन था। काथे भी हूंदा, गली गली में हूंदा हैदर हैदर, बाजार में हूंदा हैदर 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 हैदर। जिक्र अली हैदर हैदर कर हैदर हैदर कर सरकार जो फरमान अली शान, सरकार फरमान था जिक्र अली इबादत। मौला अली जो जिक्र कर भी इबादत है। हैदर हैदर जिक्र करे जो अल्लाह मुश्किल करीम मिल जाए इस्तकबाल करो अल्लाह अल्लाह